नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मोरो में खबर ॾींदाल म्यूनिसिपल में साबका चेयरमैन अली नवाज मेमून जे अमल दखल हुजण जे करे जूनियर क्लार्क नूर समूह के सीएमओ मोरो मुक़रर करे रखियो वियो। अचानक मोरो म्यूनिसिपल जा 70 लाख गुम थी विया ऐं सज़ा मुलाज़िमन खे भोगणी पई, जेका मुलाज़िमन जी अधु पगार कई वई आहे ऐं अधु पगार ॾिनी पई वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी ऐं नामंजूर जे नारनि सां मुलाज़िमन जो एहतिजाज जारी। नूर समूह चेयरमैन नज़ीर मेमून जो करतूं धरतूं बणियल आहे ऐं नज़ीर मेमून जी बादशाह मोरो म्यूनिसिपल में मौजूद है। अच्छी कारी जो मालिक बनल है। असां सां इंसाफ करे जूनियर क्लार्क के सीएमओ की सीट ता हटायो वने ऐं म्यूनिसिपल मुलाजिमन सां थींदड़ वेसा गाती बंद कई वने, न त पाण ते पेट्रोल हारे प्रेस क्लब समूह पाण साड़ियो वेंदो। म्यूनिसिपल मुलाजिमन वधिक चयो त असां खे 2000 वारी पगार पई ॾिनी वने ऐं मथा रमजान शरीफ जो महीनो पियो अचे, खर्च डबल थींदा ऐं पगार अधु मिलंदी त असां बचा काॾे वेंदा। म्यूनिसिपल मुलाजिमन वधिक चितारींदे चयो त करप्ट चेयरमैन नज़ीर मेमून जी मदाखलत बंद कराई वने ऐं नायल नॉन टेक्निकल चेयरमैन जो साफ़ियल जूनियर क्लार्क नूर समूह के सीएमओ जी सीट ता न हटायो वियो ऐं असां खे पगार पूरी न ॾिनी वई त फरमाइशी सीएमओ जे खिलाफ असां बुख हड़ताल ते वेही एहतिजाज कराईंदासीं। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।